नाज़रीन, नवंदरो में रिटायर्ड फौजी जे दुकान में चोरी खिलाफ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद अबड़ो जी। रशीद नौंदेरो शहर अंदर वधंदड़ बदअमनी खिलाफ नौंदेरो जे शहरियुनि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। पुलिस अघु निंड सुतल आहे, जंहिं करे शहरी सरापा एहतजाज मणियल आहिनि। शहरियुनि पारां अॼु बि जेको आहे त नौंदेरो जे सखर लाड़काण रोड ते टायर साड़े रोड ब्लॉक कयो वियो आहे। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त हुननि जो छा चवणु आहे। डिग्री कॉलेज रोड ते मुंहिंजो जेको दुकान आहे, जंहिं मां लखे रुपए जी चोरी कई वई आहे। 10 ॾींहं चोरी खे गुज़री विया आहिनि। न पुलिस तावन करे थी, न अॼु ॾींहं ताईं काई चोरी वापसि मिली आहे। इन रोज़ाना जे बुनियाद ते चोरी आहे। हिकु ते पुलिस पिकेट क़ाइमु कई वञे या गश्त वारी गाॾी राति जो अची SHO चयो आहे त असां जेको कोशिशि में लॻा पिया आहियूं। अञा 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं कोई बि उनजो रिज़ल्ट न आहे। काफ़ी अरसे खां तव्हां ॾिसी रहिया आहियो नौंदरे शहर में बदअमीनी वधंदी वञे पई। रोज़ जे बुनियादनि ते कॾहिं गुलाम मुर्तज़ा फौजी जरवार जी चोरी थिए पई, कॾहिं उहो दर्जी ज़ुल्फ़कार जी चन्ना जेको आहे उनजी चोरी थी पई, कॾहिं इनजी चोरी थिए पई। ऐं नौंदरे शहर में ॿार लोगनि जी जेकी चोरी थी आहे उन्हनि जी वापसि थिए थी। बाक़ी जेके ग़रीब आहिनि, मज़दूर आहिनि, ऐं उन्हनि जी कॾहिं बि चोरी वापसि नथी थिए। कोई वास्ते कोई कोने को पुलिस जो उन्हनि खां चोरनि खां ॿधल आहे, बाक़ाइदा ॿधल आहे। असां ग़रीब मिस्किन जरवार काॾे वञूं? कॾहिं कंहिंजी चोरी थी थिए, कॾहिं कंहिंजी चोरी थी थिए। पुलिस खां सवाइ हिते कोॾो थींदो ई न। पुलिस खे ख़बर आहे। शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त पुलिस जी काहिली सबबि नौंदरो अंदरि रोज़ानो जे बुनियाद ते ॾोह थी रहिया आहिनि। शहरी जेको आहे त निंडूं जेको आहे त फिटाए रातियूं जगी ते मजबूर थी विया आहिनि। पर पुलिस पारां हिन वक़्त ताईं को बि तहरुक न वरितो वियो आहे। हिननि घुर कई आहे त पुलिस खाते जा आला अमलदार नौंदरो में वधंदड़ बदअमनीअ जो नोटिस वठनि ऐं जेके चोरियूं ऐं ॿियूं वारदातूं आहिनि फौरी तौर ते वापसि कराए शहरनि में जेका पैदा थियल बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। ॿी सूरत में जेको एहतजाज जो दाइरो आहे उहो वसीउ कयो वेंदो। जी।